चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। चाचा इन वाले फसल जो को ऐसो चङो कोन थियो कड़क पोकी थी हाँ वरी तूरियो पूरियो पोखियो थी हाँ मज़ो कोन थियो। अच्छा चाचा ॿियो ॿुधाए। हाँ ॻोठ जा माण्हू ढोर ढगो ते छॾींदा न हाँ हाँ त गाह खायो वञे। हाँ माण्हू आराम ई आहिनि। अच्छा चाचा ऐं वियो तुंहिंजे घर उतां तुंहिंजी छोकिरी मिली हा हा माशाल्लाह वॾी थी वई आहे न। पोइ पोइ मतिलबु दुआ सलाम कर मतिलबु हा पोइ हलियो आयुसि पोइ वेठो त कोन वियो चाचा किथे चाचा बनी ते वियो आहे। हा पोइ हलियो चाचा पोइ अॻे साल आऊं कोन मिलियो इन महीने पोइ मूंखे को 50,000 मूं अव्हांखे ॾिना हुआ तव्हां चयो पाण वौड़ा वौड़ा वठूं था में वेवड़ा हले में वठूं था पोइ उन में पोइ पाण माना करियूं था पोइ हाणे आयो आहियां 12 महीना थी विया आहिनि हाणे को मूंखे थोरो ॿुधाए नमूनो। यार ॻाल्हि तुंहिंजी भली हा वोड़ा बोड़ा त मां वरितासीं हा वोड़ो मिलियो 50,000 जो हा 50,000 जो मिलियो हा, न 50,000 ॾिनो गॾिजी हलियासीं पण हा ठीकु आहे। ठीकु आहे हाणे उहो 50,000 जो ओड़ो मूं ॿियारियो घर हा ठीकु आहे। हा सॼो साल उन खाधो गाह बाबा ॿनियूं आहिनि ॿनियुनि में गाह आहिनि कोन सही गाह असां वरितासीं ठीकु आहे ठीकु आहे। तो 200 रुपये सुबुह जो खाईंदो हो गाह हा 200 रुपये शाम जो। अच्छा शहर मां वठी ईंदा हुआ हा ॾाढी ॻाल्हि आहे न। अच्छा 100 रुपये जो चिंची ते असीं वेंदा हुआसीं बाबा। चाचा तो चयो माना गाह बाह जाम आहे बिहारे बाबा तोखे चयोसीं हा हिते आयासीं ॻोठ हा बाबा गाह हुजे ई न पाणी बाणी आहिनि कोन ठीकु आहे। हा असां चवनि सारे फसल सुठी थींदी हा फसल थी कोन गाह हो कोन अच्छा वो यार ये 500 रुपया डेली थींदा हुआ 500 रुपया ऐं उन जे हिसाब सां 15,000 रुपया महीने ते थींदा हुआ हा ऐं तक़रीबन बिल 1.5 लख रुपया तुंहिंजो अची वियो आहे हिकिड़ो इहो न ॿियो उहो पर ढोर त मूं घर ॾिठो हो ई कोन बाबा विकियो थी न हाणे अच्छा। ढोर जेको आहे सो खणी वियासीं बाज़ार हा इहो पीढ़ीअ ते हा सो हाणे हितां खां पीढ़ीअ ते वियासीं सो तक़रीबन बाबा इहो तलार वारी पीढ़ी हा 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 बाबा इहे 5,000 रुपया टक वरिता असांखां घणा वरिता 5,000 ट्रक में छो खणी आया बाबा ॿी का गाॾी हुई कोन सुजुकी तोर छोरे जी बेटी तो ही टूट पंचर वरी शहर वञूं वरी ठारायूं टाइम जाम त लॻो हा वरी पीढ़ी ख़तम थी आहे वरी अॻी साल सही ॻाल्हि आहे पोइ उहे 5,000 उहे थिया हा पोइ उते बीहारियोसीं हा भला इहो ॿुधाए मूंखे बता घणा न थियो ईअं जो हाणे पंहिंजी विकी तक़रीबन लख रुपए में लख रुपए में माना हाणे उन 50,000 बता लख रुपए में 50,000 तो या घटि पंहिंजा ठीकु आहे जेके तो वरिती ठीकु आहे बाक़ी 50,000 थिया मुंहिंजा अधु त बीहारी थी अधु हा ठीकु आहे ठीकु आहे 50,000 मुंहिंजा थिया 50,000 थिया तुंहिंजा न 50,000 त मूं वरिती न उहो पोइ हाणे उहो कटिजा न ख़तम थी विया बाक़ी बता 50,000 रुपया ठीकु आहे हाणे उन मां 25,000 तुंहिंजा 25,000 मुंहिंजा हाणे ईअं- सही आहे हाणे ईअं सही न? आहे हाणे सही आहे ठीकु आहे ठीकु आहे हाणे इन में इहो थियो गाह जा पैसा थिया 1.5 लख रुपया घणा थिया 1.5 लख उहो कटवो की उहो हई तूं कर उहो 50,000 जेके आहिनि उहे मूं रखिया हा 25,000 बि मूं रखिया हा बाक़ी अलाह तोखे नेकी ॾे तो बाक़ी घणा तुंहिंजा थिया वञी तोते बाक़ी की थिया मूं ते बाक़ी- ढोर त मर गई बाक़ी 75,000 तोते थिया उहे पंज ऐं ॿियो जेको आहे सो गाॾी जो किरायो 5,000 उहे वरी असीं वियासीं छोकिरनि खे वठी मानी वानी उते खाराईसीं 2,000 जा बिल उहो 7,000 जहिड़ो इहो ईंदे वेंदे जो ख़र्चु हा। ऐं तक़रीबन 10,000 15,000 असां उते ख़र्चु कयोसीं ढोर वठी वियासीं बीहारियोसीं गाह बाह खारायोसीं पाणी बाणी उॾायूं तो तक़रीबन 15,000 इहे हा ऐं गाह जा वरी विच में बीमार बि थी हुई हा वरी सुयूं पूयूं हणायूं हुयूंसीं हा साल जो ख़र्चो इहो तक़रीबन असां वधीक कोन था वठूं ॿियो खणी माफ़्ता करियूं डॉक्टरनि जूं फीसूं वीसूं हा पर तक़रीबन मूंखे घणा मिलंदा बस तोखे मिलंदा कोन हा तूं पाण ॾींदे मूं ढोर पे ॾिनो आहे पैसा विझा बाबा सारी ॻाल्हि आहे न असीं को ख़र्चु को भरींदासीं या पाण भरींदासीं या बाबा चाचा सुठा वॾो थी करे यार ईअं थो करी कसम ख़ुदा जी त ठगी थी वई न ठगी जी ॻाल्हि कोन्हे बाबा ढोर असां बीहारियोसीं हा पालियोसीं वॾो कयोसीं विकियोसीं हा ख़र्चु केरु भरींदो हे गाॾी न किराया केरु भरींदो बाबा न न तूं ई भरींदा न गाॾी मूंखे एतिरो गाॾी जो किरायो केरु भरींदो चाचा ढोर कंहिंजो ढोर तुंहिंजो गाॾी जो किरायो केरु भरींदो तूं भरींदे आऊं तूं भरींदे भरींदे न। आऊं भरींदे
चाचा ॾिस गाॾि जो ख़र्चु केरु भरींदो? तूं भरींदे न? चाचा जज़्बाती नथी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ॾिस ॿुध पहिरीं ॻाल्हि छा थियो तो चयो त तुंहिंजा 50,000 तोखे ढोर जॻह वठूं था वों छा था वठूं वण वठूं था वोड़ा वठूं था त इन मां तूं पैसा डबल करे वेंदे बाबा कॾहिं कॾहिं कारोबार में उणावी थी वेंदी आहे पाण भाइर आहियूं दोस्त आहियूं भाउ आहियूं रिश्ता हमेशह क़ाइमु रहंदा पैसो अचण वञण जी शइ आहे पैसे त एतिरो घबराए न ऐं तोखे ॿिया पैसा सभु छॾियां थो ठीकु आहे बाक़ी 50,000 रुपया बि कुर्ब में भाइर आहीं दोस्त आहीं ॿिया सभु पैसा छुटा 50,000 तूं मूंखे जेको आहे किस्तनि ते ॾे अॼु 50,000 ॾे बाक़ी जेके आहिनि 40,000 रुपयो ॾिजे छोकिरे जी शादी कराइणी आहे घणा जा 10,000 हींअर ॾे ही 10,000 हे 10,000 ये 15,000 नहीं है हाँ 15,000 हाँ 1000 रुपया रहिजी वियो त खीसे में तुंहिंजे खुला पिया न ये ॾे बसि ॾे इहे ॾे ये ये ॾे ठीकु आहे बसि ठीकु आहे तूं हाणे भले हल बाक़ी जेके 40,000 आहिनि पोइ आउं पाणी ईंदो 40 की 25,000 थी ना दादा बाबा किरायो करे ईंदसि न बाबा ऐं किरायो करे ईंदसि न वरी ॻोठ मिलंदासीं माशाल्लाह सही है चाचा सुठो माण्हू भलो आहे पैसा छॾे ॾिनई मूंखे आखे यार बेहतरीन ज़बरदस्त